महबूब जे आमद जी महफिल आहे मरहबा मरहबा माना भली आहे सोना महबूब भली आहे सोना महबूब को पंहिंजो अज़ीज़ मिट ईंदो आहे उन खे बि मरहबा चवंदा आहियूं अस्सलाम वालेकुम अदा भली भली आहे तुंहिंजे अचण सां मुंहिंजी दिलि ठरी पई आहे हीअ त काइनात जो सरदार आहे हीअ त काइनात जो सरदार आहे जंहिंजे शिफ़ात में सभिनी खे उम्मीद ऐं आसरो आहे हा हा नमाज़ूं बि भलियूं आहिनि सजदा बि भला आहिनि रोज़ा बि भला आहिनि इहे अल्लाह जा फ़र्ज़ आहिनि हर हाल में करणा आहिनि पर इन्हनि ते बावर न आहे असांखे बावर आहे त मदीने वारे मीर जी शिफ़ात में बावर आहे असांखे उम्मीद आहे त हसनैन जे नाने जे शिफ़ात में उम्मीद आहे पोइ उन महबूब जो दीदार क़ब्र में ज़रूर थींदो अल्लाह मोमिननि जे लाइ क़ब्रुनि जो जेको मक़ाम ठाहियो आहे इन जे करे जेकॾहिं ज़िंदगी में ख्वाब जे ज़रिए या ईअं ई महबूब जो दीदार थी वियो त मर रआनी फ़क़त रअल हक़ जंहिं मदीने वारे मीर खे ॾिठो ख्वाब में या निंड जी हालत में त अल्लाह के ॾिठो त बरहक मदीने वारे शान शाह के ॾिठो पर जे दुनिया में पंहिंजे कोताहिन करे न ॾिसी सघिया आहियूं त मदीने वारे मीर जे शान में अच उन महबूब जो शान गा उन महबूब जो शान ॿुध उन महबूब जो इश्क पंहिंजे सीने में संडाए ऐं पंहिंजे नंढे वॾे भाती खे ईअं चओ अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह जरा दुरूद सलाम पढ़ंदासीं न पोइ मरी जरा क़ब्र में हलंदासीं मुंहिंजा इहो दोस्त हसनैन जो नानो नफ्से नफीस खुद जलवा में तशरीफ फरमा थींदो पोइ जेकॾहिं सलात सलाम पढ़ण वारो हूंदो हा हा वॾेरनि खे जी जी चई उन्हनि जे हुक्मनि ते वए उन्हनि जूं वॾे उन्हनि जूं मुंहिंजा इहो दोस्त वंगारू उणे उन्हनि जे कमदारनि जूं वंगारू उणे मौलवियुनि जूं ॿियनि जूं वंगारू उणे पर मदीने वारे मीर जे सॾ खे लबैक न चयई न त पोइ इन मदीने वारे मीर खे क़ब्र में बि कोन सुञाणे सघंदे सुञाणंदो उहो जेको दिलि सां चवंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हसनैन जो नानो क़ब्र में जलवा नुमा थींदो त मलाइकनि खे उहो मैयत चवंदो ओ मलाइको मूंखां रब जो छा था पुछो इस्लाम जो छा था पुछो जेकॾहिं मां मौत क़बूल करे आयो आहियां हिन क़ब्र जी कोठड़ी में आयो आहियां त शहनशाह मदीना जी ज़ियारत लाइ आयो आहियां हसनैन जी नाना जी ज़ियारत लाइ आयो आहियां ही मुंहिंजो महबूब आहे ही मुंहिंजो मतलूब आहे हिन जे सदके मां बचड़नि खे यतीम बनाए आयो आहियां हिन महबूब जे सदके पंहिंजे घरवारी खे रनी बेवा बनाए आयो आहियां पोयां अज़ीज़ लुड़कनि में रोईंदो रहियो आहियां मां सिंगार जी संवार जी अतर अंबी राणी भलो वेल पराए करे क़ब्र में थियो अथनि बुरियो अथनि त सोनो मदीने वारो ज़रूर तशरीफ़ फरमा थींदो इहा क़ब्र मोमिन जे लाइ क़ब्र न आहे जन्नत जे बागनि मां आला बाग जेको मदीने वारे मीर सां मोहब्बत रखंदो ऐं जेको भत सां मोहब्बत रखंदो पोइ पंहिंजी क़िस्मत खटेसि भत बि अचण वारो महबूब जे सदके महबूब जी रूहानी नूरानी खुराक बि वठंदा आहियूं ऐं अल्लाह जेका असांखे जिस्मानी खुराक उर्स शरीफ जी ॾिनी आहे उहो बि अन क़रीब हिते ई दादन साईं जी दरगाह ते उर्स शरीफ जो नंगर ईंदो इंशाअल्लाह रज रजाए मदीने वारे मीर जे सदके खाई पोइ ईअं चवंदासीं मरहबा या मुस्तफा मरहबा या मुस्तफा मरहबा या मुस्तफा मरहबा या मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम